अफ़सोसनाक ख़बर मां न्यूज़ सॻियूं वेझो घर जी भित किरण सबबि ज़ख़्मी पोरिते ते इलाज दौरान दम धणी हवाले करे छॾियो आहे। ॻोठु मोहम्मद बख़्श मगी में घर जी भित किरण सबबि नौजवान पोरिते पीरल चन्नू ज़ख़्मी थी पियो हुयो। खेसि ॻणतीअ जोॻी हालत में गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते हू ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं, सॻियूं वेझो घर जी भित किरण सबबि ज़ख़्मी पोरिते इलाज दौरान दम धणी हवाले करे छॾियो आहे। ॻोठु मोहम्मद बख़्श मगी में घर जी छित किरण सबबि नौजवान पीरल चन्नो ज़ख़्मी थी पियो हुयो। खेसि ॻणतीअ जोॻी हालत में गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते हू ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो आहे। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, सॻियूं वेझो घर जी छित किरण सबबि ज़ख़्मी पोरिते इलाज दौरान दम धणी हवाले करे छॾियो आहे। ॻोठु मोहम्मद बख़्श मगी में घर जी छित किरण सबबि नौजवान पोरिते पीरल चन्नो ज़ख़्मी थी पियो हुयो। खेसि ॻणतीअ जोॻी हालत में गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते हू ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो।